नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त नौशरो फेरोज़ में जंग जो कानून लागू पटीदन पुलिस एहलकार औरतन खे वारनि मां गीले ऐं टंगो टाली करे मोबाइल में उछलाइण जी वीडियो वायरल थी आहे। औरतन मथां चोरी जो इल्ज़ाम मड़े एहलकारनि पारां औरत जी तज़लील दौरान इलाइक़े वासी वीडियोज़ ठाहींदा रहिया। औरतन जी तज़लील बावजूद SSP फ़क़ति 9 एहलकारनि खे क्वार्टर घाट करे खाना पूरी करे छॾी। एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल न थियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त नौशरो फेरोज़ में जंग जो कानून लागू पटीदन पुलिस एहलकार औरतन खे वारनि मां गीले ऐं टंगो टाली करे मोबाइल में उछलाइण जी वीडियो वायरल थी आहे। औरतन मथां चोरी जो इल्ज़ाम मड़े एहलकारनि पारां औरत जी तज़लील दौरान इलाइक़े वासी वीडियोज़ ठाहींदा रहिया। औरतन जी तज़लील बावजूद SSP फ़क़ति 9 एहलकारनि खे क्वार्टर घाट करे खाना पूरी करे छॾी। एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल न थियो आहे।